वेलकम बैक नाज़रीन। खबरन की शुरुआत कंदासीं हिन अहम खबर से। पाकिस्तान सुपर लीग जो 7वीं एडिशन अज का शुरू थी रहियो आहे। इफ्तिताह मैच में दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमों आमू सामू थींदियूं। अवां खे अहम खबर दे रहा हूं। पाकिस्तान सुपर लीग जो 7वीं एडिशन अज का शुरू थी रहियो आहे। इफ्तिताही मैच में दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमों आमू सामू थींदियूं। अहम खबर अवां खे दे रहा हूं। PSL 7 की शुरुआत नेशनल स्टेडियम कराची में शानदार इफ्तिताही तकरीब सां थींदी, जंहिं ते आतिफ असलम आयमाबे कई ॿिया फनकार फन जो मुज़ाहिरो पिण कंदा। इफ्तिताही तकरीब बैदि रात जो 8 वॻे इफ्तिताह जी मैच थींदी, जंहिं ते दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमूं पाण में टकराईंदियूं। PSL 7 जूं मैचूं 2 मरहलनि में शेड्यूल कयूं वयूं आहिनि। पहिरें मरहले जूं मैचूं कराची और ॿिए मरहले जूं मैचूं कज़ाफी स्टेडियम लाहौर में खेॾियूं वेंदियूं। अवां खे अहम खबर बाबति आगाह करे रहिया आहियूं। 27 जनवरी का शुरू थींदड़ पाकिस्तान सुपर लीग जो 7वीं एडिशन 27 फरवरी ताईं जारी रहंदो। आगाह करे रहे हूं। पाकिस्तान सुपर लीग जो 7वीं एडिशन अज का शुरू थी रहियो आहे। इफ्तिताही मैच में दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमूं आमू सामू थींदियूं। PSL 7 की शुरुआत नेशनल स्टेडियम कराची में शानदार इफ्तिताही तकरीब सां थींदी। आतिफ असलम आयमाबे ऐं ॿिया फनकार फन जो मुज़ाहिरो कंदा। इफ्तिताही तकरीब बाद रात जो 8 वॻे इफ्तिताही मैच थींदी, जंहिंमें दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमूं पाण में टकराईंदियूं। अहम खबर अवां खे दे रहा हूं। PSL 7 जूं मैचूं 2 मरहल में शेड्यूल कयूं वयूं आहिनि। पहिरें मरहले जूं मैचूं कराची और ॿिए मरहले जूं मैचूं कज़ाफी स्टेडियम लाहौर में खेॾियूं वेंदियूं। 27 जनवरी का शुरू थींदड़ पाकिस्तान सुपर लीग जो 7वीं एडिशन 27 फरवरी ताईं जारी रहंदो। अवां खे खबर दे रहे हूं। पाकिस्तान सुपर लीग जो 7वीं एडिशन अज का शुरू थी रहियो आहे। इफ्तिताह मैच में दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमूं आमू सामू थींदियूं। शोर वोर है तोड़ जोड़ शुरू होती है परवाज़। आ गई बारी दिखा के सबकी है तैयारी। नच दे सारे नच दे एक टीम तैयार निकलारी। तू आके हम हैं आगे तू आगे सिना के अहम खबर ॾियूं पिया। PSL 7 की शुरुआत नेशनल स्टेडियम कराची में शानदार इफ्तिताही तकरीब सां थींदी। आतिफ असलम आयमाबे ऐं ॿिया फनकार फन जो मुज़ाहिरो कंदा। इफ्तिताही तकरीब बाद रात जो 8 वॻे इफ्तिताही मैच थींदी, जंहिंमें दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमूं पाण में टकराईंदियूं। खबर दे रहे हूं। PSL 7 जूं मैचूं 2 मरहल में शेड्यूल कयूं वयूं आहिनि। पहिरें मरहले जूं मैचूं कराची और ॿिए मरहले जूं मैचूं कज़ाफी स्टेडियम लाहौर में खेॾियूं वेंदियूं। पाकिस्तान सुपर लीग जो 7वीं एडिशन अज का शुरू थी रहियो आहे। इफ्तिताही मैच में दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमूं आमू सामू थींदियूं। इफ्तिताही तकरीब बाद रात जो 8 वॻे इफ्तिताही मैच थींदी, जंहिंमें दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स और कराची किंग्स जो टीमूं पाण में सामू थींदियूं। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। PSL 7 जूं मैचूं 2 मरहल में शेड्यूल कयूं वयूं आहिनि। पहिरें मरहले जूं मैचूं कराची और ॿिए मरहले जूं मैचूं कज़ाफी स्टेडियम लाहौर में खेॾियूं वेंदियूं। 27 जनवरी का शुरू थींदड़ पाकिस्तान सुपर लीग जो 7वीं एडिशन 27 फरवरी ताईं जारी रहंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। पाकिस्तान सुपर लीग जो 6 एडिशन अज थी रहियो आहे।
इब्तिदाई मैच में दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स ऐं कराची किंग्स जी टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। नाज़रीन खे आगाह करे रहियूं PSL 7 जी शुरुआत नेशनल स्टेडियम कराची ऐं शानदार इफ्तिताही तकरीब सां थींदी। आतिफ असलम आइमा बेग ऐं ॿिया फर जो मुज़ाहिरो कंदा। इफ्तिताही तकरीब बाद राति जो 8 वॻे इफ्तिताही मैच थींदी जंहिं में दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स ऐं कराची किंग्स जूं टीमूं पाण में टकराईंदियूं।